अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भली कार ख़बर शामिल कंदासीं। ज़िला नौशहरो फेरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी नौशहरो फेरोज़ में टाउन ऑफिसर खिलाफ़ मुलाज़िमन एहतजाज दौरान गंद जूं ट्रालियूं भरे TMO जी ऑफिस खे गंद जो ढेर बणाए छॾियो ऐं तालाबंदीअ सबबि TM ऑफिस में वञी न सघियो। ॻाल्हियूं नाकाम, शहर में गंदगी फैलिजी वई। मुलाज़िम सरापा एहतजाज, ॿुहारा छॾ हड़ताल, मुज़ाहिरो, धरणो, नारेबाज़ी। ख़बर मूजिब टाउन ऑफिसर कमेटी नौशहरो फेरोज़ शजरुद्दीन सिद्दीकी सफ़ाई कंदड़ 165 मुलाज़िमनि जूं पगारुनि में लेट करणु, डिफरेंस न ॾियणु, ट्रेज़रीअ ज़रिए पगार ॾियण समेत 3 ॾींहं बि TMA ऑफिस जे मेन गेट बंदि करे जारी रखियो ऐं मुलाज़िमनि सरापा एहतजाज बणिजी मुलाज़िमनि शहर में ॿुहारा छॾ हड़ताल करे छॾी आहे, जंहिं करे सॼो शहर गंद जो ढेर बणिजी वियो आहे। शहर जे अहम रस्तनि ऐं चौंकनि ते गटर उथलण सबबि रस्ता गंदगी ऐं बदबूदार पाणी तलाउनि जो ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे शहर में गंदगी ऐं धप पकड़िजी वई आहे। जॾहिं त एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि मुतालबो कंदे घुर कई आहे त असांजूं पगारूं ट्रेज़रीअ ज़रिए कयूं वञनि ऐं बंदि पियल पगारूं बि कयूं वञनि ऐं राशि करप्ट टाउन ऑफिसर खे हटायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। हीअ हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।